मिसाल जे तौर ते असां वटि ॿ लकीरूं आहिनि त हिकिड़ी लकीर इहा आहे असां वटि ऐं उनखां पोइ हिकिड़ी ॿी लकीर आहे असां वटि। हाणे इहे जेके ॿई लकीरूं आहिनि इहे हिक ॿिए सां पैरेलल आहिनि। त पैरेलल लाइ असां इन्हनि जे मथां हिकिड़ो नंढो एरो लिखी था छॾियूं त जीअं असांखे ख़बर पइजी वञे त इहे पैरेलल आहिनि। ऐं उनखां पोइ असां हिकिड़ो ट्रांसवर्सल था ठाहियूं। ट्रांसवर्सल मतिलबु उहा लकीर जेका इन ॿिन्हिनि खे काटा कंदड़ हुजे। त काटा कंदड़ लकीर सां ठाहियूं था त हाणे इहा ट्रांसवर्सल इन ॿिन्हिनि खे कटे थी पई। हाणे उनखां पोइ असां वटि जेका इहा एंगल आहे असांखे मिसाल तौर ते इन एंगल जी हिकिड़ी वैल्यू मिलियल आहे त उहा बराबरि आहे 9x प्लस 88 जी। हाणे असां खां सुवाल पुछो वियो आहे त जेका इहा लकीर आहे जेका ट्रांसवर्सल जे मथियां आहे इन जी वैल्यू आहे 6x प्लस 182। हाणे असांखे सवाल मिलियल आहे त इन्हनि ॿिनि एंगल्स जे हूंदे असांखे एक्स जी वैल्यू कढणी आहे। त असांखे ख़बर आहे त करेस्पॉन्डिंग एंगल्स जे क़ाइदे मुताबिक़ त जेका लकीर जेका एंगल 6x प्लस 182 आहे उनजे हेठियां वारी बि 6x प्लस 182 हूंदी ऐं साॻे ई तरीक़े सां जेका 9x प्लस 88 आहे उन सां गॾु वारी जेका एंगल आहे उहा बि 6x प्लस 182 हूंदी। त असां हिते लिखी सघूं था त इन जी जेका वैल्यू आहे 9x प्लस 88 जे भरिसां वारी उहा 6x प्लस 182 आहे। अच्छा, हाणे हिकिड़ी ॿी शइ तव्हां ॾिसो त इहे ॿई जेके लकीरूं आहिनि इहे ॿई लकीरूं सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि छाकाणि त इहे मिलाए करे 180 डिग्री ठाहिनि थियूं पियूं। छो त हेठीं लकीर जेका आहे उहा पैरेलल आहे, सिधी आहे। त इहे ॿई पाण में जोड़ करण सां 180 डिग्री ठाहींदियूं। त असां लिखी सघूं था त 6x प्लस 182 ऐं उनखां पोइ जेको 9x प्लस 88 वारी एंगल आहे इन खे बि जोड़ में रखी करे असां इन खे बराबरि करे सघूं था त इहे ॿई बराबरि आहिनि 180 जे। तव्हां इहा ॾिसंदव प्रोटेक्टर खणी त इहा 180 डिग्री थींदी। हाणे हिन इक्वेशन में असां एक्स जा टर्म्स जेके आहिनि उहे गॾु था कयूं। 6x प्लस 9x बराबरि थींदो 15x जे ऐं उनखां पोइ 182 ऐं 88 खे पाण में जोड़ था कयूं त 182 ऐं 88 खे असां जोड़ कंदासीं त असांखे छा मिलंदो? असांखे मिलंदो 270। हाणे आख़िर में 180 सां साॻियो ई रखंदासीं त 15x प्लस 270 इज़ इक्वल टू 180। त असां 270 ॿिन्हिनि मां माइनस था कयूं त बराबरि थींदो 15x ऐं होॾो थी वेंदो त 180 ऐं माइनस 270 त मतिलबु माइनस 90। त एक्स बराबरि थींदो 15 ॿिन्हिनि पासनि वंड करण सां त 15 ऐं 15 कट थी वेंदो ऐं एक्स असांजो बराबरि थींदो 90 वंडिया 15 त 15 जो खोड़ो 15 खे हिकु दफ़ो लॻंदो ऐं 90 खे 6 दफ़ा लॻंदो त एक्स असांजो बराबरि थींदो -6 जे। त मतिलबु इहा जेका असांजी एक्स आहे एक्स जी वैल्यू आहे -6। हाणे अचो त जेका असांखे एक्स जी वैल्यू आहे जेका मिली आहे -6 इहा पुट था करे ॾिसूं इन्हनि एंगल्स जे अंदरि जिथे जिथे असां वटि एक्स मिलियल आहे। त असां वटि आहे 9x प्लस 88। हाणे एक्स जी जॻह ते अगरि असां -6 पुट कयूं त असां वटि 9 ज़रबिया -6 थी वेंदो त 9 6 थी वेंदो असां वटि 54। हाणे छाकाणि त माइनस आहे विच में त असां वटि 54 थी वेंदो माइनस जो असां लिखंदासीं -54 ऐं उनखां पोइ 88 जोड़ में असां वटि साॻियो ई ओड़ो जो ओड़ो आहे। हाणे 88 मां अगरि असां 54 खे कट कंदासीं त असांखे छा मिलंदो? 88 कट 54 असांखे मिलंदो 34। त मतिलबु असांजी जेका इहा एंगल आहे इहा 34 जे बराबरि थींदी। हाणे अचो त ॿी एंगल जेका आहे उन में एक्स जी वैल्यू पुट था करे ॾिसूं त असां वटि ॿी एंगल आहे 6x प्लस 182। अगरि असां 6x प्लस 182 में एक्स जी वैल्यू रखूं -6 त असां वटि छा थींदो? -6 6 36 थी वेंदो ऐं उन में 182 जोड़ में थी वेंदो। त हाणे 182 मां अगरि असां 36 खे कटींदासीं त असां वटि छा जवाबु ईंदो? असां वटि जवाबु ईंदो 146। हाणे ॾिसंदव तव्हां त 146 ऐं जेके 34 आहिनि अगरि असां हिन ॿिन्हिनि खे पाण में जोड़ कयूं त छा इहो 180 जे बराबरि थियनि था? 146 ऐं 34 जोड़ 180 थिए थो। त मतिलबु इहे ॿई पाण में सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि ऐं असांखे ख़बर आहे त करेस्पॉन्डिंग एंगल्स जेके हूंदियूं आहिनि उहे हिक ॿिए जे बराबरि हूंदियूं आहिनि। त असां जेका मथी एंगल आहे 34 उनजे अपोज़िट वारी एंगल खे 34 लिखी सघूं था ऐं हिन पासे ॾांहुं बि जेके ॿई एंगल्स आहिनि अपोज़िट वारियूं उन्हनि खे बि असां 34 ऐं 34 लिखी सघूं था ऐं मथियां असां 146 एंगल लिखी सघूं था छाकाणि त उहो करेस्पॉन्डिंग आहे ऐं हेठीं वारी खे बि असां 146 लिखी सघूं था ऐं हेॾो वारी खे बि 146 लिखी सघूं था छाकाणि त इहे करेस्पॉन्डिंग एंगल्स आहिनि।